सांगड़ में दोस्त की दावत ते वियल 4 नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया, जंहिं सबब संदन वारिस सख्त परेशान आहिनि। गुम थियलनि में सिंधड़ी जे ॻोठ दातो शहर जा रहवासी 2 सगा भाइर इमरान शहर ऐं नूर शहर समेत कंडियारो जा रहवासी इस्माइल ऐं सजाद शहर शामिल आहिनि। टाइम न्यूज़ जो रिपोर्टर असद शहर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी असद शहर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? आज मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ दोस्त जी दावत ते वियल सिंधड़ी ऐं कंडियारी वासी जेके 2 सगा भाइरनि समेत 4 ॼणा जेके दावत ते विया हुआ, दावत खां बाद जेको आहे सो गुज़रियल राति खां वठी हिननि जो जेको आहे सो वारसनि सां राब्तो न आहे थी सघियो ऐं उन में जेको आहे सो इमरान ऐं नूर शहर जेके 2 पाण में सगा भाइर आहिनि, अलाह रखी शहर जा पुटनि, ॻोठ दातो शहर जा रहवासी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इस्माइल शहर ऐं सजाद शहर बि जेके आहिनि से गुम आहिनि ऐं ही 4 पाण में दोस्त आहे, टिकटॉक वग़ैरह बि ठाहींदा ऐं हिननि जे मुतालिक़ इहो पिणु मालूम थियो आहे त हिननि जो जेको आहे सो तंज़ीमुनि सां पिणु लाॻापियल रहिया आहिनि। उन हवाले सां अलाह रखियो शहर जेको इमरान ऐं नूर शहर जो वालिद आहे, उन जो चवणु इहो आहे त असांजा पुट कराचीअ जे अंदरि पोरियो कंदा, मज़दूरी कंदा ऐं जेको आहे सो हिन इहो पिणु मुतालबो कयो आहे त हीअ जेके हिननि जूं जेके गुमशुदगियूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे ऐं हिननि जी जेका असां वापसी यकीनी बणाई वञे ऐं हिन रोईंदे इहो पिणु ॿुधायो ऐं मुतालबो कयो त मूंखे पंहिंजा ॿचिड़ा वापसि ॾिना वञनि। जी महिरबानी अवां जी असद शहर तफ़सील ॾियण लाइ। कंदकोट में तरक़ियाती कम न थियण